राणीपुर इंतही ख़तरनाक रिपोर्ट तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इबरत न्यूज़ रिपोर्टर सैयद ज़वार हुसैन शाह उन जी मुकमल टीम साजिद करबलाई असद नारे जो महिवाल मोगेरिया जॾहिं मोहम्मद जुमन मोगेरिया जे ॻोठ ऐं बोदला महला में पहुता जिते इंतही ख़तरनाक इंकशाफ़ात थिया त केतिरा ई मरतबा पोलियो पियारण वारी टीम आई आहे ऐं असां उन्हनि खे निशानदेही कई आहे त असांजा ॿार जेके 2, 4, 6, 8, 10 सालनि ताईं बि पोलियो जा क़तरा पीतल आहिनि पर उन खां पोइ बि हू घुमण जी सघ विञाए वेठा आहिनि बिस्तरे ते बीमारीअ जी सूरत में दाख़िल थी चुका आहिनि। अहिड़ी सूरत हाल ते जेकॾहिं नज़र विझंदासीं त इंतही ख़तरनाक सूरत हाल साम्हूं अचे पई। सुवाल केतिरा ई उभरनि था त आख़िर इहे डॉक्टर छा था कनि। सुवाल इहे आहिनि त सिहत जा इदारा छा था कनि, पोलियो पियारींदड़ छा था कनि। जॾहिं त रूरल हेल्थ सेंटर राणीपुर हुजे या DHO ख़ैरपुर हुजे, करोड़े रुपयनि जी बजट हासिलु करण जे बावजूद भी आख़िर असांजे मासूम ॿारनि खे कहिड़ी सज़ा ॾियनि पिया। आख़िर हू चकास छोन पिया कनि त हीअ कहिड़ी बीमारी आहे, जॾहिं त जेकॾहिं कोई डॉक्टर अचे बि थो त उहे इहे था चवनि त ख़बर न आहे त हीअ कहिड़ी बीमारी आहे। जॾहिं डॉक्टर खे इहा ख़बर न हुजे त हीअ कहिड़ी बीमारी आहे त पोइ तव्हां ॿुधायो त हिन जो नतीजो छा निकिरंदो। रिपोर्ट सैयद ज़वार हुसैन शाह, इबरत न्यूज़, राणीपुर।